अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ठहरी मिरवा खां। ठहरी मिरवा लॻ हिंडियारी वेझो ॻोठ अली आबाद जे रहवासियुनि अयूब दस्ती, अमीर दीन दस्ती ऐं ॿियनि एहतजाज कंदे दायो आहे त ॻोठ में ईंदड़ पुराणो रस्तो बासरनि बंदि करे छॾियो, मथां ट्रैक्टर हलाए ख़तमु करे छॾियो आहे। हुननि चयो त ॻोठ जा बासर माण्हू मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांखे परेशान कनि पिया। बासर हुजण सबबि पुलिस बि उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई करे। रस्ते जे मामले ते पुलिस ऐं ॿियनि अमलदारनि खे कंप्लेन करे चुका आहियूं, पर हिन वक़्त ताईं का बि कार्रवाई नाहे थी सघी। ॻोठ जो रस्तो बंदि थियण बाद सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। एमरजेंसी मसइलनि में मरीज़नि खे कुल्हे ते खणी वञिणो थो पवे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रस्तो खोले ॾिनो वञे। मदद कई वञे ऐं असांजी हेल्प कई वञे ऐं असांखे रस्तो खोलायो वञे। बशीर ऐं निज़ामुद्दीन ऐं बंगुल ज़ाहिद रखियल हिननि असांजो रस्तो बंदि कयो ऐं मौत मार धमकियूं ॾियनि था।